वअला आलिहि वअस्हाबिहि वअज़वाजिहि वउलमाइ उम्मतिहि वसुलहाइ मिल्लतिहि वन्नासि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। दिल पर दस्तगीर वा पीरन संधो दिल पर दस्तगीर वा पीरन संधो पीर वाली विलायत जो धनी मुहय्युद्दीन मीर दरजो आम फकीर कम दराया दिल बर साईं। धनिया जे दर दादला आहिन औलिया अल्लाह। धनिया जे दर दादला आहिन औलिया। मालिक मोटाए कीन की दारूं तन दुआ। खासाने खुदा मेटा इन तकदीर के। सुभान अल्लाह। मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, आस्थाना आलिया करमपुर शरीफ में गुरब जा कदम खणी अचण वारो अजो की महफिल मजलिस माहवार जेका थींदी हुआ। अल्लाह जा एहसान जो ॿी ज़िंदगी में असां सभिनी खे ये महफिल नसीब थी। महफिलूं त खोड़ थींदियूं आहिनि पर हिन महफिल जो रंग जुदा। छो जो अॼु पीरनि जे पीर दस्तगीर जो ॾियारो आहे। पीर दस्तगीर मुर्शिद मुहय्युद्दीन मीर सोने जो ॾियारो आहे। वरी उन सां गॾु अल्लाह जे वली जो आस्थानो। ज़िक्रे औलिया ऐं जिथे मजलिस ज़िक्र जी सजल हुआ उहा धरती बि वलीअनि जी धरती। ऐं जीअं खणी ईअं चइजे त ज़िक्र औलिया मक़ाम औलिया। वलीअ जी जॻह ते वलीअनि जो ज़िक्र। दोस्तान मोहतरम, हिन फ़कीर हकीर कुरान मजीद सूरत मरियम जी हिकड़ी आयत तिलावत कई। आयत नंबर 96 जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि जी वसफ़ बयान कई। ध्यान सां ॿुधिजो। रब कायनात फरमायो आहे इन्नल्लज़ीना आमनू बेशक उहे माण्हू जिन ईमान आंदो व अमिलुस्सालिहात ऐं नेक अमल कयनि सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा अन करीब उन्हनि जे लाइ अल्लाह रहमान मोहब्बत कंदो
जेके अल्लाह अल्लाह कन था, जेके इबादत कन था, जेके मदीने वारे साईं जी नात पढ़न था, उहे माण्हू जेके ईमान वारा आहिनि, जिन जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो पढ़ियन, मोमिन थिया, मुस्तफा जा दीवाना थिया, मुझे कुर्बदार नबी जी लड़ में लड़जी पिया, गॾजी पिया, मुस्तफा जे इश्क जा तराना ॻाइण वारा थिया, महबूब सां मोहब्बत जो नातो ॻंढण वारा थिया। मुझे ध्यान सॼो मूं ॾेखियो त मुंहिंजा लफ़्ज़ तव्हांखे सम्झ में लफ़्ज़नि ते थोरो तवजह कजो, गौर सां मुंहिंजा लफ़्ज़ ॿुधो इंशाअल्लाह। उहे माण्हू जिन ईमान आंदो, ईमान छाहे मुस्तफा सां तअल्लुक़ ॻंढण, लजपाल नबी सां दिल जो नातो जोड़ण, हिन दिल में दुनिया जी मोहब्बत के कढी मुस्तफा जी मोहब्बत रखण, हिन दिल में गैरन के, गिलाज़तुन के, गंद के, दुनियावी ब्याई, दुनियावी लोभ, लालच, दुनियावी मोहब्बत, उल्फत, चाहत, दुनिया जो हुस्न, दुनिया जो जमाल, दुनिया जी उथणी वेहणी, यारन दोस्तन जी, माण्हुनि जी खुशनुदी के छॾे हिकिड़े मुस्तफा के माइण। नथा सम्झो? ये मुंहिंजे पीर जो पेड़ो आहे, हिते ॻाल्हि सम्झाए मरी ॻाल्हि सम्झाईंदोसांव, एसी ताईं सम्झाईंदोसांव जिस ताईं तव्हांखे सम्झ में न अचे। पुट हिन दिल जे अंदर असां पंहिंजा घणा यार विहारे छॾिया। हिन दिल में पुट बि रहे थो, हिन दिल में ज़ाल बि रहे थी, हिन दिल में माल बि रहे थो, हिन दिल में मोटरसाइकिल बि, हिन दिल में कार बि रहे थी, हिन दिल में ज़मीन बि रहे थी, हिन दिल में घर जी मोहब्बत आहे, कंहिंखे माई जी मोहब्बत, कंहिंजी हाणे नथो ॿुधायां जेके हिन दिल में घणियूं मोहब्बतूं लिकल आहिनि। रब कायनात फरमायो मोमिन उहे आहिनि जेके ईमान आणनि था। या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, आमिनू ईमान आणियो, ओ मोमिनो मोमिन थियो। मोमिन त आहियूं, बोला वरी कीअं मोमिन थियो? मोमिन त आहियूं, पाण तो चवी न। या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, आमिनू मोमिन थियो। मोमिन छा है? ये मोमिन, ये माण्हू कहिड़ा है? बुजुर्गन फरमाया मोमिन हुआ जेको मुस्तफा जो दीवानो। ज़ाल जी मोहब्बत बि वई, ॿार जी मोहब्बत बि वई, दुनिया जी मोहब्बत बि निकिरी वई, यार जी मोहब्बत मोकिलाए वई, माइट जी मोहब्बत वई, ज़मीन जायदाद जी मोहब्बत वई। हिन दिल में हिकिड़ो मुस्तफा पियो, मुस्तफा जो रब। हिन दिल में मोहब्बत आहे त ज़ाल खां, ॿार खां, बच्चन खां, अहल औलाद खां, जायदाद खां वधीक को हिन दिल जो प्यारो आहे, वो मुस्तफा आहे, ॿियो रब आहे। रब फरमाए मोमिन समझो या न समझो? रब कायनात तो फरमाए ओ मोमिनो, सुभान अल्लाह, मोमिनो ए ईमान वारो, इन्नल्लज़ीना आमनू, ओ उहे माण्हू जेके मोमिन आहिनि, व अमिलुस सालिहात, मुस्तफा
खे त मञी वेठा हाणे हीअं था कनि ॾिसन था त मुंहिंजो महबूब करे छा थो हे मां इश्क वारो तर्जुमो थो कयां मोहब्बत वारो पहिरीं लफ़्ज़ी तर्जुमो ॿुधायो आहे हे मोहब्बत वारो इन्नल्लज़ीना आमनू ओ उहे माण्हू जेके मोमिन आहिनि व अमिलुस्सालिहात हाणे मोमिन त थिया कलमो त पढ़नि ईमान त आंदनि हाणे ॾिसनि था पिया त मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा ॻाल्हाए छा थो उहे कयूं दर ते बीठा आहिनि दीदियूं मुस्तफ़ा जे दरवाजे में हिन केरी मल तो महबूब अचे केरी मल तो दीदार थे केरी मल तो महबूब जो मुखड़ो नजर अचे सुभान अल्लाह ॾिसो त सही महबूब करे छा सुभान अल्लाह वो महबूब जीअं निमाज़ पढ़ी ईअं निमाज़ थो पढ़े महबूब फजर जूं बरकातूं पढ़ियूं हिन बि बरकातूं पढ़ियूं फजर जूं 4 न पढ़े सुभान अल्लाह 4 पढ़िया त सवा वधीक जोहर जूं महबूब 4 रकातूं पढ़ियूं हिन बि 4 रकातूं पढ़ियूं इशा जूं 4 रकातूं हिन बि 4 रकातूं जेके सुन्नतूं मुस्तफ़ा ब पढ़ियूं हिन बि पढ़ियूं जा नमाज भी पढ़ी हिन भी पढ़ी जा नमाज वेही पढ़ी हिन वेही पढ़ी पंहिंजी जिंदगी के मुस्तफ़ा जी जिंदगी सां मिलाए महबूब जी जिंदगी सां पंहिंजो ताल्लुक जोड़ियई रब तो फरमाए इहे माण्हू जिन पंहिंजी जिंदगी मुझे महबूब सां मिलाए छॾी इन्हनि जे बारे में मां रब तो फरमाया सयजअलु लहुमुर रहमान चओ सुभान अल्लाह इन्नल्लाह अल्लाह मोहब्बत पैदा थो करे अल्लाह जा महबूब थिया मुस्तफ़ा जे इश्क जे करे अल्लाह जा महबूब थिया हाणे इन्हनि जे लाइ अनकरीब इन्हनि जे लाइ रहमान मोहब्बत तो पैदा करे हर एक जी दिल में इन अल्लाह सुभान अल्लाह पुरा एक ॻाल्हि समझण जी दुनिया में गोसब है अब्दाल है उजबा नुकबा सुलहा सबनी का हेठियों दर्जो आम सादड़ो मोमिनन जो सादो मोमिन को विलायत या मकाम ता शुरू थे सुभान अल्लाह अब्दाल वा को गोस वा को कुतुबुल अब्ताब वा हर एक जा शान रुतबा पंहिंजा सुभान अल्लाह पर इन्हनि सभिनी रुतबन में सभिनी दर्जन में सभिनी मकामन में सभिनी खां वॾे में वॾो मकाम अथव मोहब्बत जो सभिनी खां आला मकाम मोहब्बत जो आ चाहत जो आ जो नबीयत ॿिया आया हजरत आदम भी नबी हो हजरत नूह भी नबी हो हजरत शीस भी नबी हो हजरत दाऊद भी नबी हो हजरत सुलेमान भी नबी हो यूसुफ सुनो सब नबी सवा लख कमो बेश नबी को खलील हो को मसीह हो को बगल में हथ विझी कढंदो हो त यदे पैदा उनके अता थियल हो को कलीमुल्लाह हो को नजीउल्लाह हो को ज़बीहुल्लाह हो को खलीफतुल्लाह हो पर ॿुधो सभु हिकिड़े पासे जेॾी महिल मुस्तफ़ा आयो महबूब हड़नी खां मथे हो मथे हो जो असहाबी बैठा कचहरी में एक में गुफ्तगू पिया कन चवन पिया यार वाह जो शान बाबे आदम जो आ
जो रब उन्हें जे मथा खिलाफत जो ताज रखियो उन्हें के पंजो खलीफो बनाई उन्हें के खिलाफत जो मनसब ॾिनई वो वाह जो रुतबो थस जो हरनी इंसान जो बाबो आ वाह जो रब शान ॾिनो थस हिकड़े चयो त यार आदम जो त शान वाह 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 पर मूसा कलीमुल्लाह बि घटि नाहे जो रब सां तू बदू कचहरियूं कंदो आ रब सां गुफ्तार कंदो आ जो रब सां इहे ॻाल्हाईंदो आ जीअं यार यारनि सां ॻाल्हाईंदा तुलसीना जबल ते वेंदो वो इहे रब सां ॻाल्हाईंदो जीअं असां हिक ॿिए में था ॻाल्हायूं जेको मसलो हूंदो हुअसि वञी रब खां पुछा कंदो हो हजरत मूसा अलैहिस्सलाम वादी दुआ में वियो तूर सीना जबल में बारा टांडे जी गरमाइश की जरूरत पई बाहि जी परे खां आयो परे खां हिकिड़ी हल्की रोशनी नज़र आई जिनमें वेझो वियो त ॾिसे त अजीब मंज़र आहे वण में बाहि लगी पई आहे पर बाहि साड़े सघे शोला निकलता रोशनी निकले जेरी मतलब वेठो वियो त वण मां आवाज आयो ओ मूसा मां तुंहिंजो रब थो ॻाल्हायां मूसा हेॾे होॾे ॾिठो त मूसा कलीमुल्लाह ॻाल्हाए केरु थो वण मां आवाज आयो ओ मुंहिंजा प्यारा मूसा मां रब आहियां जेको तोसां मुखातब आहे रब इएं पियो ॻाल्हाएसि जीअं दोस्त दोस्तनि सां ॻाल्हाईंदा आहिनि असां चयो यार वाह जो शान मूसा कलीमुल्लाह जो आहे जो रब सां गुफ्तगू कंदो आहे हिकिड़े भेरे चयो त साईं मूसा जो त शान आहे पर वाह जो रुतबो हज़रत यूसुफ सुहिणे जो आहे जो दुनिया जा पुठिया उन्यारा ईंदा आहिनि यूसुफ सुहिणे जो मुखड़ो ॾिसंदा आहिनि उन लही वेंदी आहे बुख मिटजी वेंदी आहे वाह जो रब शान ॾिनसि ॿिए चयो त यार यूसुफ त यूसुफ आहे पर वाह जो रुतबो हज़रत ईसा जो आहे जो जहिड़े ई रब आसमाननि ते खणायसि रब उन खे मसीह बणायो बीमारनि ते हथ हणे त बीमार शिफ़ायाब थी वञनि इन्हनि जी गुफ़्तगू हली पे अचानक मुंहिंजो महबूब मोहम्मद अची वियो छा था चओ कहिड़ी गुफ़्तगू आहे साईं मां थो चवां हज़रत आदम जो शान आला हिकिड़े चयो साईं मूसा जो शान वहवा हर नबीअ जी तारीफ़ था कयूं पिया महबूबा को खलीफतुल्लाह हो को ज़बीहुल्लाह हो को खलीलुल्लाह हो रब जे हबीब मोहम्मद मुस्तफा ॿुधो साईं जन मुस्कुराए फरमायो ओ प्यारा ओ असहाबो को खलीलुल्लाह को ज़बीहुल्लाह वाह जा रुतबा थन वाह जा शान थन पर ॿुधो हो खलील हिन हो दोस्त हिन पर मां मोहम्मद मुस्तफा अन हबीबुल्लाह रुतबो रब जे महबूब जो रुतबो अल्लाह जो प्यारो हां अल्लाह जो हबीब हां शान त आहे न शान घण नहीं आहे पर कंहिंखे रब पंहिंजो हबीब न बनायो भली ॻाल्हि इन हिकिड़ी ॻाल्हि ते यको हलंदुसि इंशाअल्लाह कोशिश कंदुसि रब्बे कायनात जे हबीब फरमायो वो शान में भली आला पर ॿुधो मां मोहम्मद मुस्तफा अन हबीबुल्लाह मां अल्लाह जो महबूब हां मां अहिड़ो रब मुंहिंजो शान आला कयो आहे जो जिथे कदम रखी सुका सावा थियनि हदीस जी तशरीह मुंहिंजे पीर जे शेर
जिथे कदम रखे सुका सावतियन हले होत तक रब साया कन हो वण पिण अदब जो पाया कन तेरे बरजी रफ्तार अजब मुझे मदनीय जी मुझे मदनीय जा दीदार अजब ते सैयद जा सीगार अजब मुझे मदनीय जा रब्बे कायनात फरमायो महबूबा सब प्यार शान वाला तू मुझे प्यारो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन एड़ो प्यारो यो जहानन जेला रहमत तो पे सुभान अल्लाह मालूम चाहते हो शान सब नहीं आला है और जो को जैसा अल्लाह मोहब्बत रखवा या मोहब्बत वालो सभी ना कोई खड़ी को अब्दालवा को होसवा को कुतुबवा सब शान वारा पर जेके रब नवाजे इन्हें जो रुतबो ही आला सोलिया जिंदगी में ही खड़ी जवा के भाग सा भेट के भाग सा री सही ना है भेट ही ना है सुभान अल्लाह इन्हें जो महबूब जी आल खान तो शुरू कर महबूब जी बच्चन खान तो गाल शुरू कर वही तकलीफ थी बुधो मदीने वाला साईं लजपाल नबी जदी मल खैबर ते आया खैबर में आया मुझा कुर्बदार नबी खैबर जे पारा खैबर यहूदिन जो एक किलो 7 किला साईं उन्होंने हमलो कयो यहूदिन फतह करण जे ला साईं ने अचे उते खेमा जन थिया खेमा कोड़े पर किलो फतह न थियो सब असहाबी कन थे शाम थी साईं ने फरमायो बुधो ओ मुझा प्यारो ओ गुलाम ओ असहाबी ओ मुजी दीदार करण वारो ओ मुजी गुफ्तार बुधण वारो बुधो ओ अबू बकर ओ उमर ओ उस्मान ओ तलहा ओ जुबैर ओ मुझा गुलाम ओ ध्यान सा बुधो मां सुबो जो पंजो झंडो उन जे हथ में दींदुस जेको अल्लाह वट महबूब आ जैसा अल्लाह मोहब्बत थो करे जैसा रसूलुल्लाह मोहब्बत थो करे ऐ वो अल्लाह साब मोहब्बत थो करे रसूलुल्लाह साब अना पान भी मोहब्बत थो रखे वो भी मोहब्बत ता करे सब जो झंडो ने गिनी असाबी दा जन सच्ची रात संगे दिन सबनी के शौक लगो कि अल्लाह जेकने न मुस्तफा का यो सर्टिफिकेट मिली पवे काश जे अज सजी रात जागम था अल्लाह करे यो सर्टिफिकेट मुस्तफा जी जुबान ता मुके मिली ने तू मुजो गुलामी गुलामी जो सर्टिफिकेट जे मुस्तफा दई जे त पूछा तो कर असहाबी का कोई असहाबी है ना जेके ओहद जे मैदान में चो तरफ पिया घुमन असहाबी ता चवन रसूलुल्लाह जे चो तरफ गुलाम इए पिया घुमन जे हाजी बैतुल्लाह जो तवाफ कंदा है वो त चवंदा हाथ महबूबा असां सिरदा सौदा कर बैठे नाल पुनल ते लगिया दिलिया नाल ओ असा इश्क दा कलमा भर बैठे असा वो सिरदा सौदा कर बैठे समझो दा लेकिन हुन जी त ईद आई त शल मुस्तफा वट कबूल को असा भी दा चवन त असा एड़ा कम कंदासी शल महबूब वट कबूल को असा सॼो ॾींहुं पिया कोशिश कंदासीं मन को अहिड़ो कमु थी पए जो महबूब सां राज़ी थी सिर ॾींदा सिर माल पर सिर ॾींदा
एकड़े दी साईं ने फरमायो अज जंग ते सुभाणे हलंदासी आहे को जेको असा जी अल्लाह ऐं उन जे रसूल जी मदद करे जिन वट माल हो हजरत अबू बकर सिद्दीक घर वियो हजरत उमर साईं वियो छा कई जो सजे घर जी सामान जे गड करे रखी वो हर शे जो अध करे खणी आया या रसूल अल्लाह पंहिंजी सजी मिल्कियत जो अध तुझे अॻियां हो सुभान अल्लाह थोड़ी देर गुजरी त हजरत अबू बकर आयो जिस्म ते जेको वॻो पातलस उहो बि लाहे बोरीअ जो लिबास पाए महबूब जी खिदमत में सॼी मिल्कियत खणी अचे पेश कई या रसूल अल्लाह अवां जो हुक्म मिले अबू बकर चुप वे सुभान अल्लाह ओ महबूब सुना घर में जो कुछ हुयो सब तुझे अॻियां बस महबूबा राज़ी थी वञ मिस्कीन गरीब उन्हनि वटि छाओ जो ॿियो कुझु न हुयो ॿी का माल मिल्कियत न हुई उन्हनि छा कयो जो सॼी राति यहूदियुनि जे बागनि में वञी मज़दूरी कई जेको सुबुह जो कतल मिलियनि सभु खणी महबूब न ठाहे साईं ॿियो त कुझु कोन्हे हीअ क़बूल पवे महबूबा गुलामी में हीअ शइ क़बूल पवे त मन तू राज़ी थी असांजी ईद थी वञे सुभान अल्लाह मुझे मुर्शिद हर करीमन फरमायो ईद असांजी आज थी वई ईद असांजी आज थी वई मदनी जा जद छातीदार अरबी जा कम ठही पिया मिस्कीनन जा पहुचण सां थिया बेड़ा पार पहुचण सां बेड़ा पार ईद असांजी आज थी वई ईद असांजी आज ओ दसलो हलण निरालो साईं हो त मुझे जो हलण निरालो मोहे रहबर जी रफ़्तार मोहे मोहे रहबर जी रफ़्तार ईद असांजी याद थी वई ओ दसलो हलण निरालो साईं मुर्के थो जन सैयद सुनो साईं मुर्के थो जन मदनी मिठड़ो मुर्गण सां जन कुर्ब करार मुर्गण सां जन कुर्ब करार ईद असांजी याद थी वई ईद असांजी असां बि रात में सॼी रात निंड न आई काश जे सुबुह जो महबूब मुंहिंजो नालो वठे महबूब खां गुलामी जी सनद मिली पवे सनद मिली पई दुनिया जहान सभु असांजी सुभान अल्लाह जो सॼी रात निंड न कईसीं सुबुह थी जंहिंमहिल महबूब उथिया फजर ते जीअं आया सलाम वराए फरमाए ऐन अली सुभान अल्लाह मुंहिंजो अली काथे आ मुंहिंजो अली किथे आ वलीअ जे सरदार अलीअ जी आहे विलायत जो तज़किरो अलीअ जे दरवाज़े खां शुरू जो अली किथे आ साईं पोयां रहिजी वियो पोयां हुआ फरमान वठी अचोस सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि मोहब्बत जी सुभान अल्लाह मोहब्बत जी जेॾी महिल अली सुहिणो आयो साईं ने फरमायो अली जेको फरमान कयो न मां झंडो हुनखे ॾींदुसि जेको अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहब्बत थो रखे ऐं अल्लाह ऐं उन जो रसूल वरी उन सां था मोहब्बत रखनि हाणे हे अल्लाह जो बि महबूब मुस्तफ़ा जो बि महबूब हे न वटि मुस्तफ़ा बि महबूब रब बि महबूब
जेरी मल मोहब्बत वारे के मोहब्बत जो फरमान मिलियो जेरी मल मौला अली खैबर जे किले ते आयो मोहब्बत बस ताकत के बढ़ाए चली दिया हिम्मत हशमत बढ़ाए चली दिया ये जो सुनो मौला अली आयो जेको किलो फतह न पियो थे हजरत मौला अली आयो जंग कंदे कंदे साईं जी ढाल किरी पई हणे ढाल बोले या जंग करे असा जी जन असा ॾिसो पिया अली करे छा तो ढाल किरी पई थस हणे कंदो चा जी ये दरवाजे जे वेझो वियो खैबर जो दरवाजो ये जो छिक ॾिनई त इए निकरी आयो अली जो हथ हुयो मोहब्बत जो दर्स हुयो मोहब्बत अजीब शय अली मुस्तफा जो महबूब अल्लाह जो महबूब अल्लाह अली सा तो मोहब्बत करे मुस्तफा अली सा तो मोहब्बत करे मोहब्बत वारे जे हथ में मोहब्बत जो झंडो जेको मुस्तफा जो महबूब मोहब्बत उन्हें जो रुतबो है दिनो मोहब्बत उन्हें के ताकत ही दिनी जो हिय जो दरवाजे के छिकी त दरवाजो पाड़ों पट जियो सही जंग में जैसी नहीं जंग हली पे हजरत अली हथ में दरवाजा तीर चंद तलवार मच रावी तो चले तो जेरी माला जंग खत्म थी दरवाजो फिटो कनी असा 6-7 जना गजी आया दरवाजो खणो 6-7 जना गजी आया दरवाजो जी 7 गजी आसी पर दर न छुयो दर न खणी सगासी यो पावर छा हुयो मोहब्बत वारो सुभान अल्लाह अने ता जे चंदा अली 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 मौला अली हैदर अली दिलबर असा जो तुआ रहबर असा जो तुआ अली अली मौला अली हैदर अली रहबर असा जो तुआ दिलबर दिल पर असा जो तुआ ओ दिल पर साईं ते दिल पर साईं ओ दिल पर साईं ते मेरे नजर कर शेर खुदा खैरात अता कर मन ठार तू दिलदार मन ठार तू दिलदार तू सफर असा जो तुआ बरतर भलन का तुआ रहबर असा जो तुआ सुभान अल्लाह मोहब्बत जो मकाम सबनी मोहब्बत करे भली केड़ो बा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रब्बे कायनात फरमायो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात ओ वे मोमिन
जिन नेक अमल कया सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा इन्हनि जे लाइ अल्लाह जल्दी माण्हुनि जी दिलनि में मोहब्बत पैदा कंदो। सुभान अल्लाह। तफसीर मुजाहिद वारो तो चवे अल्लाह बिना सां मोहब्बत कंदो ऐं माण्हुनि जी दिलनि में भला मोहब्बत पैदा छो छाजे लाइ दलील खपे सुभाणे मुंहिंजे पीर जो किताब पढ़ो करमी फ़कीर हरू पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि असां वटि पंहिंजे पीर जो दलील आहे महिनत हिकिड़े जवान कई असां खटियूं ऐं कमायूं सुभान अल्लाह। ॿुधो अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो आहे लजपाल नबी फरमायो आहे जैसा अल्लाह मोहब्बत कंदो आहे जैसा अल्लाह मोहब्बत कंदो आहे जेके अल्लाह पंहिंजो महबूब बणाईंदो आहे जॾहिं अल्लाह इज़ा अहब्ब अल्लाहु अब्दन नादा जिब्रील जॾहिं अल्लाह कंहिंसां मोहब्बत कंदो आहे जिब्रील खे सॾु कंदो आहे ओ जिब्रील ओरे आ तोखे राज़ जी ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ो पंहिंजो राज़ थो ॿुधायां तोखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां मौला छा थो चवी रब्बे काइनात जिब्रील खे थो फरमाए इन्नी कद अहबब्तु फुलानन मां रब फिलाणे सां मोहब्बत थो कयां मूं रब खे फिलाणे सां मोहब्बत ओ जिब्रील रब खे भी मोहब्बत थई तू रब तू पाक तू मोहब्बत कर रब्बे कायनात फरमायो हाओ ओ जिब्रील ओ फिलानी दुनिया जी कुंड में जो माण्हू थई न इहो मुंहिंजो महबूब थई हाणे हीअं कर ओ जिब्रील तू भी इन सां मोहब्बत कर देखो मुझो महबूब जिब्रील तू भी इन्हें सा मोहब्बत कर जिब्रील तो चवे मौला जैसा तू मोहब्बत करी बाकी थी मुझे मोहब्बत न क्या से बाकी थी मुझे मोहब्बत तस अब महबूब तो बनाया फयुनादी फिस समाए ओ इन्हें मोहब्बत जा चर्चा आसमानन में रब कराईंदो आ जिब्रील वञ सतनी आसमानन में पढ़ो घुमाए त करमपुर में हिकिड़ो अल्लाह जो प्यारो मुझो अल्लाह जो प्यारो मोहम्मद करमपुल्लाह अल्लाह जो एहसान अथस ऐं माण्हू उन खे दिल पर साईं था सॾनि मां रब उन सां मोहब्बत थो कयां ओ जिब्रील वञी पाण आसमानन में पढ़ो घुमाए त दुनिया वारनि जो रुगो दिल बर साईं आहे तव्हां बि मलाइको इन खे पंहिंजो दिल बर बणायो आसमान वारा था चवनि मौला असां बि इन खे पंहिंजो महबूब बणायो हुकुम थो मिले ओ जिब्रील हाणे हेठि ज़मीन ते वञ ज़मीन वारनि जी दिलनि में ज़मीन वारनि वटि बि इन जी मोहब्बत जा तज़किरा ॻाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन ही हदीस में ये आयत जेका मुहीर पढ़ी इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा अल्लाह जे हबीब फरमायो वो माण्हुनि जी दिलनि में रब मोहब्बत पैदा कंदो पढ़ो जिब्रील वखेड़ींदो पढ़ो जिब्रील ॾींदो जेका मोहब्बत जिब्रील खां शुरू थी अल्लाह का शुरू थी जिब्रील जिब्रील का शुरू थी आसमान जा मलाइक
आसमान जे मलाइकन खां थींदी थींदी उहा मोहब्बत ज़मीन जी हर कुंड में पकड़जी वई 1000 साल लंघे विया अॼु बि दस्तगीर जा मोहब्बत रखण वारा वेठा आहिनि जेका मोहब्बत रब खां शुरू थी 1000 साल लंघे विया पर उहा मोहब्बत घटी नाहे वधंदी थी वञे चौन सुभान अल्लाह छो मोहब्बत घटजे छाजे ला माण्हू उन सां मोहब्बत न कनि छो जो रब जी मोहब्बत पैदा कंदो आहे कंहिं माउ जे पुट खे ताक़त नाहे जेकॾहिं चयो हरू भरू सवड़ मां पेर कढियो सुभान अल्लाह हरू भरू पंहिंजो मथो वञी भित सां आणे हरू भरू जहिड़ा हूंदा आहिनि सुभान अल्लाह साईं अंदा फरमाइन हरू भरू बजे को पोई हरू भरू अल्लाह वाले रखे एड़ा है छो था वञो करमपुर छा ॾिठो छा मिलंदो सुभान अल्लाह कीअं तव्हांखे मिंट कया रोज़ रोज़ भॻा था बिल्कुलु असांजो जलसो हिते जो थिए ओॾे ई भॻा था करमपुर वञो ने हे चुप करे घर मता भाऊ ये भाई मरिया मोर सब सारा वो बड़े अखियों निहारे दिस अलहवारा अन्याहिन अदा भयल थई भाण भाग्यन जा मता समझी सुञाण बड़े अखियों निहारे दिस अलहवारा अन्याहिन ओ जनी जो वेर वलियन सा तनी जे मुह मथा छाई अदा जनी जो वेर वलियन सा तनी जे मुह मथा छाई गंधिया दरिया ते मूरिक ओ गंधिया दरिया ते मूरिक मरण वाला अन्यारा अल्लाह वाला अन्यारा अदा उहे बोलियूं उहे लोलियूं अड़न पैसे तमारो उहे हू हक इल्लल्लाह चवण वारा अञा आहिन ओ क़यामत ताईं मुंहिंजा मुर्शिद दिल पर ईंदा रहंदा अल्लाह वारा हले जग जग संदेस के उहे प्यारा अञा कायनात जे हबीब फरमायो मुझो रब तो फरमाए